हुकूमत पारां रमज़ानुल मुबारक जे बाबरकत महीने में यूटिलिटी स्टोर्स ते 19 शयुनि ते सब्सिडी ॾेई अवाम खे वॾो रिलीफ ॾिनो वियो आहे, जंहिंमां पोरियत तबिके खे फ़ाइदो रसियो आहे। सखर सिटी में 16 यूटिलिटी स्टोर, 4 अटे जा स्टॉल ऐं रीजन में 4 मोबाइल सर्विस शुरू कया विया आहिनि। जॾहिं त सखर रीजन में 63 यूटिलिटी स्टोरनि ते अटो, गे, चांवर, चांहि पत्ती, खंडु, खारकू, शरबतुनि समेत 19 सब्सिडी वारियूं शयूं दस्तियाब आहिनि। अहिड़ियूं ॻाल्हियूं यूटिलिटी स्टोर्स कॉर्पोरेशन सखर जे रीजनल मैनेजर बोराबख्श मुगल पंहिंजी ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। हुन वधीक चयो त सखर रीजन जे समूरनि यूटिलिटी स्टोरनि ते रोज़ानी बुनियादनि ते सस्ते अघनि वारियूं शयूं सप्लाई करण सां गॾु शहर में वञी मुख़्तलिफ़ यूटिलिटी स्टोरनि जो विज़िट बि कंदो आहियां त जीअं रमज़ान शरीफ़ जे भंडारे महीने में अवाम सरकार तरफ़ां ऐलानियल सब्सिडी वारनि शयुनि जी आसानी सां ख़रीदारी करे सघे ऐं असांजी हमेशह कोशिश रही आहे त वधि में वधि अवाम खे फ़ाइदो हासिल थिए। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची